सूबाई वज़ीर समाजी भलाई मीर तारिक खान टालपुर टनो जान महमूद जो दौरो कंदे पब्लिक पार्क जो मुआयनो कयो। वज़ीर पार्क में जारी तरक्याती कमनि जो जाइज़ो वठंदे लाॻापियल ऑफिसरनि खे वधीक सुधारा आणण लाइ हिदायतूं पिणु ॾिनियूं। हुन मौक़े ते साबिक़ तहलका नाज़िम काज़ी फैज़ुल्लाह सांद, मीर तारिक भाईजान, टाउन ऑफिसर आफ्ताब शेख ऐं ॿियनि मौज़ शख़्सियतुनि बि साण सां गॾु शिरकत कई। मीर तारिक खान टालपुर काज़ी बिरादरान जी ख़िदमतुनि खे साराहींदे चयो तूं पंहिंजे शहर जी तरक़ी ऐं अवामी ख़िदमत लाइ भरपूर महिनत करे रहिया आहिनि जेका लाइक़ तहसीन आहे। रिपोर्ट गुलाब कासकेली, टंडो, जान महमद।